पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी भेण आसफ़ा सां गॾु रैलीअ जी सूरत में मलीर पहुतो त कारकुननि जे हिकु वॾे अंग पार्टीअ जे नारनि सां संदसि पुरजोश आजियां कई ऐं गुलनि जी वर्खा कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफ़ा मलीर जे क़ौमी तक NA 237 तां इमरान ख़ान खे शिकस्त ॾियण ते पीपल्स पार्टी जे नएं चूंडियल MNA अब्दुल हकीम बलोच खे वाधायूं ॾिनियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी इन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे चयो त इमरान ख़ान जी सियासत नफ़रत वारी ऐं पीपल्स पार्टी जी सियासत मोहबत वारी आहे। वक़्तु अची वियो आहे त इमरान ख़ान सियासत छॾे फ़नी ॻाल्हि में वेही मज़ा करे ऐं मुल्क ऐं क़ौम खे जीअण ॾे। मलीर के अवाम ने, मलीर के नौजवानों ने, मलीर के खवातीन ने एक बार फिर पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ दिया है, मेरे साथ दिया है। आपने हमारा उम्मीदवार हकीम बलोच साहब को जितवा के पूरे पाकिस्तान को दिखा दिया है कि कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। इमरान का सियासत नफरत की सियासत है और पीपल्स पार्टी की सियासत मोहब्बत की सियासत है। इमरान की सियासत इस मुल्क को तोड़ने की सियासत है और पाकिस्तान पीपल्स पार्टी की सियासत इस मुल्क की जोड़ने की सियासत है। इंशाल्लाह ताला आगे वाले वक्त जो है वो साबित करेगा कि पाकिस्तान नौजवान क़यादत के लिए तैयार है। इमरान जैसे सियासतदानों को हम हमेशा के लिए रिटायरमेंट में भेजेंगे। वक्त आ गया है कि इमरान सियासत छोड़कर फनी गाला में बैठ के अपना मजा करे और मुल्क और कौम को जीने दे। बिलावल चयो त इमरान ख़ान जहिड़नि सियासतदाननि खे असां हमेशा लाइ रिटायरमेंट ते उमाणे छॾींदासीं। पाकिस्तान नौजवान क़यादत जे लाइ तयारु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच खे खटराइण ते मलीर जी अवाम जा थोरा बि मञिया।